मीरपुर ख़ास जी सब्जी मंडी ऐं उमरकोट रोड ते 48 कलाक गुज़रण बाद में बिजली बहाल न करण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास वासियुनि उमरकोट रोड ऐं सब्जी मंडी वारे इलाइक़े वटि सांगड़ बाईपास ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। हुननि फौरी तौर उम्मीद भरी फीडर खे बहाल करण जो मुतालबो कयो आहे। मुतासिरनि जो वधीक चवणु हो त 48 कलाकनि खां असांजो फीडर बंदि आहे, जंहिं सबबि मीरपुर ख़ास शहर 10 खां वधीक इलाइक़े बिजलीअ खां महरूम बणियल आहिनि। बिजली न हुअण सबबि असां घरनि में पीअण जे पाणीअ लाइ बि तरसी रहिया आहियूं ऐं परे परे ताईं नलकनि ऐं वाटरनि तां मिटी वारो बिना फिल्टर डायरेक्ट पाणी पीअण ते मजबूर बणियल आहियूं। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।